अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उर्बिन व मिन नजम। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़्तहिमी। कुव्वते इश्क से हर पस्त को बाला कर दे। कुव्वते इश्क से हर पस्त को बाला कर दे। दहर में इसमें मोहम्मद से उजाला कर दे। कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं। कि मेरे आका से वफा तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। तंजीम इस्लाहुल फ़ुक़रा हुसैनिया नक्शबंदिया जे ज़ेर एहतिमाम अज़ीमुश्शान फ़क़ीदुल मिसाल जलसा अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत इनकात बंगुल देरो शहर वारन के मां दिल जी गहराइण सां मुबारक।
मोअज़्ज़ज़ सामीनो हज़रात, आशिक़ान मुस्तफ़ा, ग़ुलामान मुस्तफ़ा, मां अवां जे साम्हूं तक़रीर करण जे लाइ नया वेठो बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मदी लिस्ट, हैदरी लिस्ट, हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदम। हीअ उहा स्टेज आ त हिन स्टेज ते सिर्फ़ नाले लिखाइण जी ज़रूरत हूंदी आहे। हिन मोहम्मदी स्टेज ते, हुसैनी स्टेज ते सिर्फ़ नाले दर्ज कराइण जी ज़रूरत हूंदी आहे। अगर हिते असांजे तव्हांजो हिन रजिस्टर में असांजे तव्हांजो अगर नालो लिखजी वियो न मोहम्मदी रजिस्टर में त इंशा अल्लाह पक ॼाण हीअ दुनिया भी आबाद थींदी, त क़बर भी आबाद थींदी, त आख़िरत भी आबाद थींदी। अल्हम्दुलिल्लाह महफिल में तमाम घणी रूहानियत नजर अची रही है। त जेको तव्हांजो ज़मीन सां ॼमी वेहण आहे, तव्हां में जेकी ख़ामोशी आहे, इहो असांजे तव्हांजो कमाल न आहे। इहो असांजे तव्हांजो कमाल न आहे। मुंहिंजो त एतिरो अक़ीदो मज़बूत आहे, हिन वक़्त अॼु शहर मंगलदेर में जेको इज्तिमा जारी ऐं सारी आहे, त हिन इज्तिमा वारनि ते आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र अॼु गुंबद ख़ज़रा खां पहुची रही आहे। त उन नज़र, उन रूहानियत अॼु असांजे तव्हांखे वेहारे। त वरी जीअं कुछ टाइम पहिरियां बारिश शुरू थी हूंदी त घणनि हेलड़नि ढेलड़नि सोचियो हूंदो त अलाए छा थींदो। हाणे बस हिन जो प्रोग्राम हिननि हुसैनी जमात वारनि जो प्रोग्राम कैंसिल थी वेंदो। पर ए हेलड़ा ढेलड़ा तुंहिंजो अक़ीदो कच्चो अक़ीदो आहे, मज़बूत अक़ीदो न आहे। त जाथे अल्लाह जी रज़ा हूंदी आहे न, उहा शइ ज़रूर थी रहंदी आहे। इहो प्रोग्राम जेको इज्तिमा आहे, या अल्लाह जी घुर आहे, या अल्लाह जी रज़ा आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र त गुंबद ख़ज़रा मां पहुची रही आहे, पर मुंहिंजो त एतिरो अक़ीदो मज़बूत आहे त मुर्शिद करीम जी नज़र अॼु कंबर शरीफ़ खां बि पहुची रही आहे। त उन्हनि जी रूहानियत, उन्हनि जी नज़र असांजे तव्हांखे ज़मीन सां ॼमी वेहारियो। अॼु असांजे तव्हांखे हिन ईमानी क़ुरानी नूरानी इज्तिमा में इश्क वठी आयो, मोहब्बत वठी आई। त जेको असांजे तव्हांजो दिल वारो कनेक्शन पंहिंजे दिलबर नबी सां मज़बूत आहे न, त उहो दिल वारो कनेक्शन, उहा मोहब्बत अॼु हिन इज्तिमा में, हिन पिंडाल में छिके आई। इहो कर्म थींदो आहे त हुसैनी जमात ते थींदो आहे। जंहिंजो कामिल अकमल मुर्शिद हूंदो आहे, उन्हनि ते कर्म थींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे तव्हां वॾा खुशकिस्मत आहियूं जो असांजे तव्हांजी दिल ते हिलड़े पीर जी आंगुर नाहे लॻल। हिलड़े ढिलड़े पीर जी आंगुर नाहे लॻल, कंहिं मकार पीर जी आंगुर नाहे लॻल, कंहिं ठग पीर जी आंगुर नाहे लॻल। असांजे तव्हांजी दिल ते अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी आंगुर लॻल आहे। जन आंगुर रखी फरमायो आहे अल्लाह हो। अल्हम्दुलिल्लाह माया फखर सां गाल कदम असां हुसैन में देखाव ना है, असां हुसैन में देखाव ना है, असां हुसैन में टप्पा ना है। अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदन करीमन जेको ज़िक्र वारो सबक सेखारियो त वो खफी ज़िक्र त अल्हम्दुलिल्लाह असां हुसैन में देखाव ना है, जेको दिल में हूंदो आहे उहो ज़ाहिर थी वेंदो आहे।
अल्हम्दुलिल्लाह तकब्बुर ना है, फख्र ना है, नमाज़ू भी आहिन, रोज़ा भी आहिन, कुरान जी तिलावतू भी आहिन, हज भी आहिन, ज़कातू भी आहिन, हर नेकी दे अमल भी आहे, अल्लाह जो ज़िक्र भी आहे, पर देखाव ना है छो मुर्शिदन करीमन जो सबक मिलेला भले तमे नमाज़ू हुजन, रोज़ा हुजन, हज हुजन, ज़कातू अचन, पर ए मुजा प्यारो नमाज़ुल ते फख्र तकब्बुर न कजो, अगर फख्र कजो तो मोहम्मद अरबी जी नूरानी नज़र ते फख्र कर त पाण करीम फरमाईंदा त नमाज़ू आहिनि, मुर्शिदन करीमन जी नज़र सां सवा न हज़ार न लख न करोड़ मुर्दा दिलियूं ज़िंदा थियूं। असां में देखाव ना है, टप्पा ना है, टप्पा ना है, देखाव ना है। अल्हम्दुलिल्लाह ये उहा वाहिद रूहानी जमात आ त असां हुसैनी जमात में अल्लाह जी तौहीद भी आहे, त अल्लाह जी तौहीद सां गॾु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क मोहब्बत भी आहे, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क मोहब्बत सां गॾु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत ते अमल भी आहे, ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क मोहब्बत सीरत सां गॾो गॾु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहल बिलादार जी मोहब्बत ऐं सीरत ते अमल भी आहे, ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहल बिलादार जी मोहब्बत सां गॾु सहाबा कराम जो इश्क मोहब्बत ऐं सीरत हिन जमात अगर तोखे मोहम्मदी रंग ॾिसणो, अगर तोखे मोहम्मदी रंग ॾिसणो, अगर तोखे सिद्दीकी रंग ॾिसणो, फारूकी रंग ॾिसणो, उस्मानी रंग ॾिसणो, हैदरी रंग ॾिसणो, हसनी रंग ॾिसणो, हुसैनी रंग ॾिसणो, त ख़ुदा जो कसम आहे अॼु हुसैनी जमात खे तूं अची ॾिस त अल्हम्दुलिल्लाह त हिन वक्त भी मुर्शिदन करीमन वारी झलक, हिन वक्त खुदा जो कसम मुर्शिद हजरत किबला बाबा साईं जे चेहरे मां नजर अची रही है, हजरत किबला बाबा साईं जी सीरत सूरत मां नजर अची रही है। दुनिया वारनि सोचो मुर्शिद करीम कंबर वारा पर्दे में आया, हुसैनी जमात जो अलाए छा थींदो, अरे तू जो अकीदो कच्चो आ तो में अकीदो आहे न। अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद करीम पर्दे में आया, पर्दे में अचण खां बाद अञा फैज़ रूहानी खुदा जो कसम आजा वधी जने हुसैनी जमात वधिया या कीअं वधिया, या मुर्शिदन करीमन जे नज़र फैज़ सां वधिया, नज़र फैज़ सां वधिया, ये न वधिया जने जमात वधिया, नौजवानन में मोहब्बत पैदा थिया, या जी नज़र कम करे रही है, पर मुंह जो त ही अकीदो त मुर्शिद करीम पाण पंहिंजी नज़र सां पंहिंजो कम हलाए आहे नहीं दिल में करार सुकून आहे का कमी ना है, पर इश्क वारा मोहब्बत वारा अहले जिक्र वारा खुदा जो कसम हिन वक्त भी पंहिंजन कामिल अकमल मुर्शिदन करीमन के कुर्सी मुबारक ते महसूस करे रहा त हाणे उन सबक खे बचायो दिमाग ते हला, केड़ो सबक जेको सबक असां खे न उस्ताद ॾिनो न वालिदैन ॾिनो, इहो सबक मिलियो त मिठड़े मुर्शिद खां, मिठड़ो मुर्शिद वारो मिठड़ी बोली, मिठड़ी बोली, मिठड़ी लोली केड़ो सबक सेखारियो, बाबा से बोलन छो अल्लाह हथन खे लहरायो अल्लाह हसन के परचम बढ़ायो, मोहम्मदी परचम बढ़ायो, त आवाज के एतरो त बुलंद कयो त अल्लाह जे करम अल्लाह जे फजल से असा तमा जो आवाज पूरे शहर में पहुंची वजे, पूरे शहर बंगुल तेरे वारन के खबर पे अज मोहम्मद अरबी जा गुलाम मोहम्मद अरबी जे बचड़े आले रसूल औलाद अली मुर्शिद करीम कंबर वार जा गुलाम अज बंगुल तेरे शहर में पहुंची गया। बाबा से बुलंद इश्क मोहब्बत से मथन के परचम बढ़ाए लहरा जिक्र करे जाओ अल्लाह अल्लाह अल्लाह
जंहिंजी दिल ते मुर्शिद करीम कंबर वारे जी उंगली मुबारक लगला उहो चए अल्लाह 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 अल्लाह। सब तारीफ़ अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ ऐं मालिक आहे। अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे। अल्लाह वहदहु ला शरीक आहे। त अल्लाह ताला सां को भी शरीक ना है। हे असां अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारन कामिल अकमल मुर्शिद वारन जो मजबूत अकीदो आहे त अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। अल्लाह ताला सां को भी शरीक ना है। बाबा से बुलंद चो हदन के परजा बढ़ायो जो अल्लाह ताला सां को भी शरीक ना है। अल्लाह ताला सां को भी शरीक ना है। तो अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल। बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतों अज़मतों बयान बुरहान कमालात मोजज़ात अता फरमाए इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के तवज्जो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के खातमुर रसूल खातमुल अंबिया बनाए मबूस फरमायो आहे। तो अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खां अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खां वठी आका अलैहिस्सलातु व सलाम ताईं जेके अंबिया अलैहिस्सलाम मबूस फरमाया हुआ उहे सब नबी बरहक आहिनि। उन्हनि जो शान बरहक आहे। तवज्जो त सभिनी नबियनि जी नबूवत तमाम अंबिया अलैहिस्सलाम जी नबूवत हक आहे। पर आका अलैहिस्सलातु व सलाम अल्लाह ताला जा आखिरी नबी आहे। त सरकार अल्लाह जा सभिनी जी नबियनि जी नबूवत बरहक आहे। पर आका अलैहिस्सलातु व सलाम अल्लाह जा आखिरी नबी आहे। त आका अलैहिस्सलातु व सलाम ते नबूवत जो सिलसिलो ख़त्म आहे। तवज्जो त आका अलैहिस्सलातु व सलाम ते नबूवत जो सिलसिलो ख़त्म आहे। त असां अहले सुन्नत जो ही मजबूत अकीदो आहे त आका अलैहिस्सलातु व सलाम जी नबूवत खां बाद सरकार जी नबूवत खां बाद कोई नबी न थियो आ न नबी थींदो। त आका अलैहिस्सलातु व सलाम जी नबूवत खां बाद को नबी थियो आ न थींदो। त सरकार खां बाद को नबी आयो आ न ईंदो। सरकार जी नबूवत क़यामत ताईं कायनात जे ज़र्रे जे लाइ हमेशा कायम ऐं दाइम आहे ऐं हमेशा कायम ऐं दाइम रहंदी। तवज्जो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के नबियनि में आखिरी नबी बनाए मबूस फरमायो आहे। अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए। तवज्जो अल्लाह ताला फरमाए तो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबी। अल्लाह ताला फरमाए तो मुझो हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा तमामा कहीं भी हिक जो कहीं भी हिक मर्द जो ज़ाहिरी भी ना।
अल्लाह ताला छा फरमायो मुझो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा तव्हां मां कह भी हिक मर्द जो ज़ाहिरी पीउ नाहे मगर वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबीयीन। अल्लाह ताला फरमाए थो मगर मुझो हबीब अल्लाह जो रसूल आहे ऐं तमाम नबियन में आखिरी नबी आहे ऐं खातमुन नबीयीन खातमुल मुरसलीन। तवज्जो अल्लाह ताला हिन आयत करीमा में अल्लाह ताला हिन आयत करीमा में पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी रिसालत नबूवत जो बयान फरमाए रहियो आहे त सरकार ते नबूवत जो सिलसिलो खत्म आहे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त मुझे प्यारे हबीब ते नबूवत जो रिसालत जो सिलसिलो खत्म आहे। मुझो हबीब आखिर ज़मान नबी अल्लाह ताला फरमा रहे है त मुझो नबी आखिर ज़मान नबी आहे। मुझे हबीब जी रिसालत नबूवत क़यामत ताईं हमेशा कायम ऐं दायम रहंदी। अल्लाह ताला फरमा रहे है त मुझे हबीब खां बाद को भी नबी नथो थी सके। मुझे हबीब खां बाद को भी नबी नथो थी सके ऐं सरकार जो आखिरी नबी हुजण कुरान जे नस आयत खां साबित आहे। तवज्जो जेको सरकार जे नबूवत खां बाद बे कंहिंखे नबी समझे जेको सरकार जे नबूवत खां बाद बे कंहिंखे नबी समझे या सोचे उहो ख़त्म नबूवत जो मुनकिर काफिर आहे। उहो ख़त्म नबूवत जो मुनकिर काफिर आहे। उहो मलऊन इस्लाम खां खारिज आहे। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद न को नबी आयो न को नबी ईंदो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद को नबी आयो न को नबी ईंदो ऐं सरकार खां बाद न को नबी थियो न को नबी थींदो। यानी सरकार खातमुर रसूल खातमुल अंबिया है। सरकार खातमुर रसूल खातमुल अंबिया है। सरकार खातमुन नबीयीन खातमुल मुरसलीन है। तवज्जो तो सरकार फरमाइन था हदीस नबी हुरैरा कालू या रसूलुल्लाह मता वजबत लकन नबुव्वत काल व आदम बैन रूह वल जसद। तवज्जो हदीस रिवायत है हजरत अबू हुरैरा बयान करे थो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो सहाबा कराम अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा कराम अर्ज़ कयो मता वजबत लकन नबुव्वत। सहाबा कराम आका अलैहिस्सलाम जी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे लाइ नबूवत कॾहिं खां वाजिब थी। अवां ते नबूवत कॾहिं खां वाजिब थी। त आका अलैहिस्सलाम जन फरमायो त सरकार फरमायो त मां उन वक्त भी नबी हुयम। सरकार फरमायो काल व आदम बैन रूह वल जसद। आका अलैहिस्सलाम जन फरमायो त मां उन वक्त भी नबी हुयम जॾहिं आदम अलैहिस्सलाम जे जिस्म में रूह अञा न विधो वियो हो। यानी आका अलैहिस्सलाम जी नबूवत यानी आका अलैहिस्सलाम जी नबूवत अव्वल भी आहे त आखिर भी। तो सरकार शाह फरमायो त मां उन वक्त नबी हुयम। सरकार फरमायो त मां उन वक्त नबी हुयम जॾहिं आदम अलैहिस्सलाम जे जिस्म में रूह भी अञा न विधो वियो हो। त यानी सरकार जी नबूवत अव्वल भी आहे। यानी सरकार फरमायो मां अव्वल भी नबी हुयम। यानी सरकार जी नबूवत अव्वल भी आहे त आखिर भी आहे। यानी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम खातमुन नबीयीन। असां तव्हां जा दिलबर नबी शाहिन खातमुन नबीयीन आहिनि। त सरकार जी भी हदीस आहे। सरकार फरमाइन था अन अबी हुरैरा अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल फुदिलतु अलल अंबिया बिसिन ऊतीतु
जवामी अल कलिम व नुसरतु बिर्रुब व उहिलत लियल गनाइम व जुइलत लियल अर्द मस्जिदन व तुहूरा व उरसिलतु इलल खल्क़ि काफ़तन व खुतिमा बियन नबी तवज्जो 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 रिवायत है हजरत अबू हुरैरा त बयान करे तो आका अलैहि सलाम जन फरमायो त मुखे नबियन ते शशयुन सा फजीलत देनी वई है तो सरकार फरमान था मुखे नबियन ते तमाम अंबिया अलैहि सलाम ते शशयुन सा फजीलत देनी है तवज्जो तो सरकार फरमान था नंबर 1 मुख्य जामिया कलाम यानी कुरान मजीद दिनो नंबर 1 सरकार फरमान था मुख्य जामिया कलाम यानी कुरान मजीद दिनो वयो है नंबर द मुजो रोब हशमत द मुजो रोब हशमत जन जी दिल ते विधो वयो है ए नंबर 3 सरकार फरमान था मुझे लाए गनीमत जो माल हलाल कयो वयो है ए नंबर 4 सरकार फरमान था मुझे लाए सारी जमीन के पाक बनाए वयो है ए नंबर 5 तो सरकार फरमान था नंबर 5 व उरसिलतु इलल खल्क़ि काफ़तन तो सरकार फरमान था मुखे अल्लाह ताला सारी मखलूक जे तरफ नबी रसूल बनाए वयो है ए नंबर 6 व खुतिमा बियन नबी तो सरकार फरमान था मूते नबुवत जो सिलसिलो खत्म कयो वयो है यानी इन हदीस से मुबारक का मालूम थियो त यानी आका अलैहि जो शान मकाम तमाम अंबिया अलैहिस्सलाम का अफजल आला बुलंदो बाला सरकार जो शान तमाम अंबिया अलैहिस्सलाम का अफजल आला बुलंदो बाला है यानी सरकार फरमायो मूते नबूवत जो सिलसिलो खत्म है मां अल्लाह जो आखिरी नबी आखिरी रसूल आया सरकार फरमायो मुखा बाद न कोई नबी आयो न को नबी ईंदो सरकार जी कायन सरकार कायनात जे जरे जरा नबी रसूल जाते खुदा जी खुदाइयात उते असां तवां जे आका जी मुस्तफा उरसिलतु इलल खल्क़ि काफ़तन सरकार फरमान अल्लाह ताला मुखे तमाम मखलूक जे तरफ कायनात जे जरे तरफ रसूल नबी बनाए मोकलियो है यानी कायनात जे जरे में जाथे खुदा जी खुदाइया उते असां तवां जे दिलबर मोहम्मद जी मुस्तफा तो सरकार जी भी हदीस सरकार फरमान था काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न रिसालत वन नबुवत कदन कता फला रसूल बादी वला नबी तवज्जो रिवायत है हजरत अनस बिन मालिक बयान करे तो आका अलैहिस्सलाम जन फरमायो तो सरकार फरमायो त रिसालत ऐं नबुवत जो सिलसिलो खत्म थी चुको है त रिसालत ऐं नबुवत जो सिलसिलो खत्म थी चुको है त सरकार फरमान था मुखां बाद न कोई रसूल थींदो न कोई नबी थींदो सरकार फरमान मुखां बाद न को नबी थींदो न को रसूल थींदो यानी आका अलैहिस्सलाम ते रिसालत नबुवत जो सिलसिलो खत्म है त सरकार अल्लाह जा आखिरी नबी आखिरी रसूल सरकार अल्लाह जा आखिरी नबी आखिरी रसूल आहिनि सरकार का बाद जेको नबुवत जी दावा कंदो वो कूड़ो कज़ाब है वो कूड़ो मलून वो कूड़ो काफिर है तवज्जो तो सरकार जो इल्म गैब है हदीस ते रिवायत है हजरत सोबान का बयान करे तो आका अलैहिस्सलाम जन फरमायो तो सरकार फरमायो बेशक अल्लाह ताला मुझे ला जमीन के वेझो करे तवज्जो तो सरकार फरमायो बेशक अल्लाह ताला मुझे ला जमीन के वेझो करे सरकार फरमाता मां मशरिक का मगरिब ताईं हर शय दिसी शरिया सरकार फरमाता मशरिक का मगरिब ताईं मां हर शय दिसी शरिया है बेशक सरकार जो
जो इल्म गैब आ सरकार फरमाइन था ऐं बेशक अन करीब मुजी उम्मत मां 30 वडा कज़ाब दज्जाल पैदा थींदा उहे सब नबूवत जी कूड़ी दावा कंदा सरकार फरमायो मां खातमुन नबियीन आहियां मूंखां बाद को नबी न थींदो सरकार फरमायो मां ई अल्लाह जो आखिरी नबी यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम के अव्वली इल्म गैब आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन अव्वली इल्म गैब बुधाए छडियो त नबूवत जी कूड़ी दावा करण वारा केतराई मलून पैदा थींदा सरकार फरमायो नबूवत जी दावा करण वारा कूड़ा कज़ाब मुर्तद काफिर आहिन सरकार फरमायो ला नबी बादी सरकार फरमायो मुखा बाद नको नबी आयो नको नबी थींदो सरकार फरमायो मुखा बाद नको नबी आयो नको नबी थींदो हे सरकार जो इल्म गैब आ त मुखा बाद नबूवत जी दावा करण वारा कूड़ा कज़ाब पैदा थींदा अजकल ॾिसो केतिराई पैदा थी चुका नबूवत जी दावा करण वारा ये सरकार जो इल्म गैब हो सरकार अव्वली बुधाई छड़ियो नबूवत जी दावा करण वारा ये कूड़ा कज़ाब मुर्तद काफिर त हाणे इन नारे खे बुलंद कयो ताजदार खत्म नबूवत बाबा से बोलो इश्क ए मोहब्बत सां ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद तवज्जो बी हदीसा अन उमर इब्न अल खत्ताब قال ان النبي صلى الله عليه وسلم سال دب من انا قال انت رسول رب العالمين وخاتم النبيين توجه रिवायत है हजरत फारूक आजम खान त बयान कन था तवज्जो बयान कन था आका अलैहिस्सलातु वस्सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिक गोवा खां पुछो त सरकार हिक गोवा खां पुछो त मां केर आहियां मां केर आहियां ओह अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल हदीस जा अल्फाज त सरकार न गोवा खां पुछो मन आना मां केर आहियां त उन गोवा सरकार जी खिदमत में अर्ज़ कयो काल अंत रसूल रब्बिल आलमीन व खातमुन नबिय्यीन उन गोवा सरकार जी खिदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवा अल्लाह जा रसूल आहियो या रसूल अल्लाह खातमुन नबिय्यीन अल्लाह जा रसूल आहियो या रसूल अल्लाह अवा खातमुन नबिय्यीन आहियो यानी उन गोहा बेज़बा यानी जानवर भी सरकार के सुञाणे गवाही दिनी त या रसूल अल्लाह तवा अल्लाह जा आखिरी नबी अल्लाह जा आखिरी रसूल आहियो यानी जानवरन भी सरकार जे खत्म नबूवत ते इकरार कयो आहे जेको अजो को इंसान सरकार जे खत्म नबूवत जो इनकार कंदो त वो जानवरन खां भी मलऊन वो बदतर वो जानवरन खां भी बदतर आहे वो मलऊन इस्लाम खां खारिज आहे वो मलऊन काफिर आहे असां तवां जा दिलबर नबी खातमुल अंबिया खातमुर रसूल खातमुल अंबिया खातमुर रसूल खातमुल अंबिया खातमुर रसूल असां तवां जा दिलबर नबी खातमुन नबिय्यीन खातमुल मुरसलीन आहिन जाथे खुदा जी खुदाई उते असां तवां जे आका जी मुस्तफाई आहे तवज्जो त मौला अली मुश्किल कुशा बयान फरमाइन था
अन अली इब्न अबी तालिब काल बैन कतफै खातमुन नबुव्वत तवज्जो वहुव खातमुन नबी तरवायत आए हजरत मौला अली बिन अबी तालिब का बयान कर था हदीस तब मौला अली मुश्किल कुशा फरमान था आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे बिन कुल्हन जे दरमियान मोहरे नबुव्वत तो मौला अली मुश्किल कुशा फरमान था आका अलैहिस्सलाम जे बिन कुल्हन जे दरमियान मोहरे नबुव्वत हुई है सरकार खातमुन नबीयीन सरकार खातमुन नबीयीन है यानी मौला अली मुश्किल कुशा हर मोमिन के यो अकीदो सिखायो है तो आका अलैहिस्सलाम सरकार खातमुन नबीयीन खातमुल मुरसलीन है सरकार जी खत्म नबुव्वत ते ईमान रखण मोमिन जी निशानी सरकार जे खत्म नबुव्वत ते ईमान रखण मोमिन जी निशानी है सरकार जी भी हदीस रिवायत है हजरत अबू हुरैरा का बयान करे तो आका अलैहिस्सलाम जन खुतबो इरशाद फरमाइंदे तो सरकार फरमायो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन व काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा तो साहबी रसूल बयान करे तो आका अलैहिस्सलाम जन सरकार खुतबो इरशाद फरमायो तमाम तारीफ अल्लाह ताला जलान जे मुके तमाम जहानन जलाए रहमताए तमाम जहानन जलाए खुशखबरी दीदर डिजारी दर करे मोकलियो तवज्जो तो सरकार फरमाया था अल्लाह ताला मुते कुरान नाज़िल फरमायो है सरकार फरमाया था अल्लाह ताला मुते कुरान नाज़िल फरमायो है जेमे हर शय रोशन बयान सरकार फरमाया था मुजी उम्मत के बेहतरीन उम्मत बनाया जेका मानुन के भलाई जो हुक्म दी सरकार फरमाया था ए मुजी उम्मत विचोली उम्मत आहे ए मुजी उम्मत क़यामत में सबका अव्वल हुदी सरकार फरमान था दुनिया में सबका बाद अचण वारी मुजी उम्मत सरकार फरमाता अल्लाह ताला मुझे सीने के खोले सरकार फरमाता अल्लाह ताला मुझे सीने के खोले मुझी नबुव्वत सबका अव्वल है मुते ही नबुव्वत खत्म सरकार फरमाता अल्लाह ताला मुझे सीने के खोले अल्लाह ताला मुझे सीने के खोले सरकार फरमाता मां मोहम्मद मुस्तफा जी नबुव्वत सब अव्वल है मुते नबुव्वत खत्म है यानी सरकार सलातो सलाम के अल्लाह ताला सब शान है मकाम अता फरमाए तमाम कमाला जो मालिक बनायो है सरकार बसियत जे एतबार से सबका अव्वल है सरकार दुनिया में मबूस थियण जे एतबार से सबका आखिरी नबी है सरकार का बाद न को नबी आयो न को बाद में ईंदो तो सरकार खातमुल अंबिया खातमुर रसूल है सरकार के अल्लाह ताला सब शान मकाम इज्जतु अजमतु बयान बुरहान कमालात मौजज़ात अता फरमाए खातमुन नबीयीन बनाए खातमुल मुरसलीन बनाए इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो तो अल्लाह ताला पंहिंजे हबीब के वॾे शान वॾी अज़मत सां हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो त सरकार जी आमद खां पहिरियां त हर तरफ़ कुफ्र जी ज़ुल्मत ऊंधाई त हर तरफ़ अंधेरो तो जॾहिं आका अलैहिस्सलाम जी आमद
तेरे आमद थी अम्मा सान आमना जी बतने मुबारक खान अम्मा सान फरमाई थी खरज मिन्नी नूर व नूर अदात लहू उसूर शान अम्मा सान फरमाई थी जने आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद थी आमद थियण सां मुझे बतने मुबारक खां हिक नूर ज़ाहिर थियो उन नूर सां उन नूर जी रोशनी सां मां शाम जी महला तन अज भी वो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो सच्चो नूर वो नूर जेको गुंबद खजरा पहुंची रहे ते जेड़ी मुर्शिद करीम फरमाइंदा त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़याम गुंबद खजरा आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़याम गुंबद खजरा में पर फैज़ रूहानियत हर मोमिन ईमान वाले जे सीने में आहे यो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर आना फैज़ान नमाज यो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर त कुरान यो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर कुरान जी तिलावत है मोहम्मद सीरत है ये आका जो नूर आना तो अल्हम्दुलिल्लाह वो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर सीरत सच्ची सीरत अगर तो के नजर इंदी तो अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन कामिल अकमल मुर्शिद वारन मोई नजर केमा नजर इंदी कामिल अकमल मुर्शिद वारन माई नजर त इयो करम आहे त हिन दौर में जो कामिल अकमल मुर्शिद इयो करम आहे उन जे मथा जो कामिल अकमल मुर्शिद करीम कंबर वारन जो वो शान तमा त पहुंचाओ मुर्शिद करीम कंबर वारा असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद एतिरा त सखियन पंहिंजनि जूं त झोलियूं भरींदा आहिनि पर परायो दर ते ईंदो आहे ख़ुदा जो कसम उनखे बि ख़ाली न मोटाईंदा आहिनि उन्हनि जी बि झोलियूं भरे छॾींदा सुभान अल्लाह जलसे जो उन्वान अज़मत मुस्तफा व शान अहल बैत तो शान अहल बैत हिन दौर में बयान करण कसवटिया हिकड़ा उहे जेके दिल खोले बयान हिकड़ा उहे बयान कदान पर डिजी बयान कंदा शान अहल बैत हिकड़ा उहे अंदर में हिकड़ी शय हुंदी आ त ज़बान में ॿी शय हुंदी पर अल्हम्दुलिल्लाह असां दिल खोले बयान कंदा सुभान अल्लाह छोजो हिन दिल ते के आम पीर के तावीज़ी पीर जी आंगुर ना है लगल हिन दिल ते अल्लाह जे कामिल अकमल वली मुर्शिद करीम कंबर वारे जी आंगुर लगल छोजो अगर असां जी ज़बान मां शान अहल बैत बयान थींदो त खुलूस दिल सां बयान थींदो अगर शान अहल बैत बयान थींदो त उहो बयान थींदो हिकड़ो अहिड़ो बयान थींदो आहे जेको मथे में सूर पवंदो आहे हिकड़ो अहिड़ो बयान थींदो आहे जेको मथे में सूर विझंदो आहे हिकड़ो अहिड़ो बयान थींदो आहे जंहिंजे बयान सां दिलनि ते असर थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह त असां उहे सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारा कामिल अकमल मुर्शिद वारा त ये दिल सरकार जे इश्क जो मरकज़ ये दिल आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क मोहब्बत जो मरकज़ हिन दिल खे अगर आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क मोहब्बत जो मरकज़ बणायो त ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम कंबर वारनि बणायो
ॿियूं तोखे घणियूं जमायतूं मिलंदियूं घणियूं जमायतूं मिलंदियूं पर हीअ वाहिद हुसैनी जमायत त हिन जमायत मां तोखे प्यार मोहब्बत मिलंदी आका सलाम जो सच्चो प्यार सच्ची मोहब्बत मिलंदी हीअ वाहिद हुसैनी जमायत मां अल्लाह जी सच्ची तौहीद मिलंदी आका सलाम जो इश्क मोहब्बत सीरत मिलंदी अहल बैत जी मोहब्बत मिलंदी सहाबा कराम जी मोहब्बत मिलंदी अल्लाह जे कामिल अजमल वलिय जी मोहब्बत भी हिन जमायत मां तोखे मिलंदी पीराने पीर दस्तगीर जो फैज़ अगर तोखे नजर ईंदो त हिन हुसैनी जमायत मां नजर ईंदो दाता लाहौरी जो फैज़ अगर रूहानी तोखे नजर ईंदी शाह अब्दुल लतीफ भिटाई लाल शहबाज कलंदर अब्दुल्ला शाह गाजी पीर मिठा साईं जो फैज़ान तोखे नजर ईंदो सरकार जो फैज़ तोखे नजर ईंदो अहल बैत जो फैज़ तोखे नजर ईंदो सहाबा कराम जो फैज़ तोखे नजर ईंदो तोखे हिन हुसैनी जमात मां तोखे नजर ईंदो त छार जो कम त हिकिड़ो अहल बैत जो शान अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके बयान कंदा आहिनि दिलि में ॿी हूंदी आहे वरी अहल बैत जो शान बयान कंदा उन जूं ॿ ज़बानूं हूंदियूं आहिनि हिकु ज़बान सां अहल बैत जो शान बयान कंदा वरी ॿी ज़बान सां सहाबा कराम जी गिला ऐं अम्मा साण जी गिला कंदा उहे कूड़े जा पुट उन्हनि जी दावा भी कूड़ी आहे त दलील भी कूड़ो आहे वरी हिकिड़ा वरी अहिड़ा ने ॿुधायांव खोले डिजी बयान कंदा आहिनि मथां अहल बैत जो शान बयान कयूं त राफ़िज़ीअ जी फतवा लॻे अदा अहल बैत जे शान सां केतिरियूं बि फतवाऊं लॻनि तूं पंहिंजे कदमनि खे अहल बैत जे इश्क मोहब्बत में कदमनि खे पोइते न कर तूं पंहिंजे कदमनि खे वधा इहे तुंहिंजा कदम अहल बैत जे तरफ़ खुदा जो कसम सरकार मदीना शहंशाह मदीना जे तरफ अदा अहल बैत जी मोहब्बत का मोहब्बत मामूली ना है अहल बैत जी मोहब्बत खुदा जो कसम सरकार ताईं पहुंचण जो ज़रियो आहे अहल बैत अतहार जी मोहब्बत सरकार ताईं पहुंचण जो वसीलो आहे अल्हम्दुलिल्लाह इहो वसीलो आहे त असां हुसैनी जमात वारनि वटा त चार जो कम हिकिड़ा आहिनि मोहब्बत बयान कंदा आहिनि हेॾो अहल बैत जी मोहब्बत बयान कनि वरी हेॾो गिला अहिड़ी मोहब्बत बि न खपे इहा मोहब्बत न आहे इहा मुनाफ़िक़त हक़ जी ॻाल्हि वरी अहल बैत जी शान बयान कजे त हिलड़ो ढिलड़ो थी बयान न कजे हेॾो फलाणो मुल्लो मुफ्ती वेठो आहे हेॾो मुल्लो वेठो आहे मथां फतवा हणे बाबा केतिरियूं बि फतवाऊं लॻनि मुर्शिद करीम कंबर वारनि ते केतिरियूं फतवाऊं केतिरियूं फतवाऊं लॻियूं पर मां दुनिया वारनि खे चवंदो अगर हिन सिंध धरती ते सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत अवाम उन्नास जे दिल में पैदा कई त मुर्शिद करीम कंबर वारी पैदा अगर हिन सिंध धरती ते मौला अली मुश्किल कुशा जी मोहब्बत अगर हिन सिंध धरती ते मौला अली मुश्किल कुशा जो नारो हणी ऐं हणाए ॾेखारियो त खुदा जो कसम मुर्शिद करीम कंबर वारी हणाए ॾेखारियो नारा हाज़िरी मुर्शिद हुसैन मुझो त ही अकीदो आहे केतिरो बि नमाज़ूं हुजनि केतिरा बि लंबा मुल्लो सजदा करे तो अहल बैत जो शान बयान कजे